ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदा रहूं। नवदेरो खां नवदेरो में बिजली के करंट लगण सबब औरत फौत थी वई आहे। गरीबाबाद पाड़े में मुस्मात सवेरा मंगणे जो करंट लगण सबब जख्मी थी पई, जंहिंखे बेहोशी वारी हालत में अस्पताल लियो वियो, जिते डॉक्टरनि संदसि फौत थियण जी तस्दीक करे छॾी। फौती औरत जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम अची वियो। ख़बर के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा रहूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा रहूं। नवदेरो खां नवदेरो में बिजली के करंट लगण सबब औरत फौत थी वई आहे। गरीबाबाद पाड़े में मुस्मात सवेरा मंगणे जो करंट लगण सबब जख्मी थी पई, जंहिंखे बेहोशी वारी हालत में अस्पताल लियो वियो, जिते डॉक्टरनि संदसि फौत थियण जी तस्दीक करे छॾी। नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहियासीं। करंट लगण सबब औरत बेहोश थी विया आहे, घर में कोहराम मतल आहे। या ब्रेकिंग न्यूज़ नवदेरो खां अवां सां शेयर कंदा रहूं। बिजली जो करंट लगण सबब औरत फौत थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सलीम रज़ा सोलंकी असां सां लाइन ते मौजूद है। जी सलीम रज़ा, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी, गुज़िरियल ॾींहं खां वठी नवदुर ऐं भरपासे जे इलाइक़नि में शुरू थियल बरसात जिते आहे उहा मौसम ख़ुशगवार करे छॾी आहे। उते बरसात सबब जेके नुक़सान आहिनि उहे बि थिया आहिनि। नवदुर लॻे फुलपोटा ॻोठ में औरत सवेरा जेका आहे उहा बिजली जो करंट लॻण करे फौत थी वई आहे ऐं जेको आहे त औरत खे बेहोशी वारी हालत में नवदुर अस्पताल आंदो वियो, जिते जेको आहे डॉक्टरनि पारां हुनजे फौत थियण जी तस्दीक कई वई आहे। इन खां अलावा नवदुर शहर जे जेको आहे गिरगल शाह पाड़े में आहे जेको आहे त फ़कीर जेको आहे त मोहम्मद इस्माइल मोरियो, जंहिंजी जेको आहे त में जेका आहे उहा बिजलीअ जे पोल में टकराइण करे हुनखे करंट लॻो, जंहिंमें उहा जेको आहे त मरी वई आहे। जंहिं करे जेको आहे त जेको औरत जो लाश हो उहो अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद वारस ॻोठ फुलपोटा खणाए विया, जिते जेको आहे त घर में रोड राड पइजी वियो। उन खां अलावा बरसाति जेका आहे उहा हिन वक़्त सां मुख़्तलिफ़ जारी आहे। जी, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।